करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बला मन औफ़ा बिअहदिही वत्तक़ा फ़इन्नल्लाहा युहिब्बुल मुत्तक़ीन इन्नल्लज़ीना यश्तरून बिअहदिल्लाहि व अयमानिहिम ثمنا قليلا أولئك لا خلاق لهم في الآخرة ولا يكلمهم الله ولا ينظر إليهم يوم القيامة ولا يزكيهم ولهم عذاب أليم صدق الله العلي العظيم درود شريف पढ़ो اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला अहले किताब यानी यहूदिन ऐं नसरानिन जूं माली ख़ियानतूं बयान फरमायूं त पराओ हक़ खाई वञण खे गुनाह ई न सम्झंदा। ग़ैर अहले किताब जो हक़ जेकॾहिं हुननि ॾे रहिजी वियो त कूड़ हाणी करे वठंदा त असांजे तौरात में इहा ॻाल्हि लिखियल आहे त हिननि जो हक़ असां ते कोन्हे ऐं जे रहिजी वियो त असां कोन ॾींदासीं असां ते ॾोह बि कोन्हे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे हिन कूड़ जी मज़म्मत गुज़िरियल आयतुनि बयान फरमाई त इहे अल्लाह ताला ते कूड़ था हणनि। पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इन्हनि गुज़िरियल आयतुनि जे उनवान खे मद्दे नज़र रखंदे फरमायो बला मन औफ़ा बिअहदिही वत्तक़ा फ़इन्नल्लाहा युहिब्बुल मुत्तक़ीन। हाओ जेको माण्हू न मुआहिदो करे पोइ पाड़े, वाइदो करे त उनखे सचो करे, ख़ुदा खां डिॼे, पोइ अल्लाह तबारक व तआला अहिड़नि ॿाननि खे ख़ौफ़ ख़ुदा रखंदड़ ॿाननि खे पसंदि कंदो आहे जंहिंखे क़ुरान पाक मुत्तक़ीन जी सिफ़त ॾिनी आहे। माना मुत्तक़ी माण्हू उनखे बि चइबो आहे जेको वाइदो करे त पाड़े, हिकिड़ी सिफ़त हुनजी इहा बि आहे। तॾहिं अल्लाह से फरमायो मां उन्हनि खे मुत्तक़ी बि सम्झंदो आहे। खोड़ सिफ़तूं ॿियूं बि आहिनि जेके मुत्तक़ीअ में हुजणु घुरिजनि। नमाज़ जो पाबंद हुजे, ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे, रोज़े जो पाबंद हुजे, ज़िक्र तिलावत जो पाबंद हुजे, इस्तिग़फ़ार करे, तस्बीहात करे, हलाल खाए, हराम खां बचे, कूड़ खां बचे। पर हिते अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ु हिकिड़ी सिफ़त सां मुत्तक़ीन जो नालो ॾेई करे हुनखे फरमायो त इहा ॻाल्हि बि मुत्तक़ीन जी आहे, अहिड़नि मुत्तक़ीन खे मां पसंदि कंदो आहियां। फरमाई बला मन औफ़ा बिअहदिही, आओ बराबर जेको माण्हू न पूरो करे पंहिंजे मुआहिदे खे ऐं ख़ुदा खां डिॼे, पोइ अल्लाह तबारक व तआला अहिड़नि मुत्तक़ी माण्हुनि खे, परहेज़गारनि माण्हुनि खे पसंदि कंदो आहे, उन सां मोहबत कंदो आहे। लफ़्ज़ क़ुरान पाक जे आयत में अहद जो बयानु कयो वियो। अहद जो लफ़्ज़ मुआहिदे खां वरितल आहे। अहद ख़ुदि मुआहिदो चइबो छा कया ॿिनि माण्हुनि जे विच में बहस मुबाहिसे खां पोइ जेका ॻाल्हि तइ थिए हिनखे मुआहिदो चइबो आहे। ॿिनि माण्हुनि जे विच में बहस मुबाहिसे खां पोइ जेका ॻाल्हि तइ थिए, अबा हीअ ज़मीन मां विकिरो थो कयां हेतिरे में, न यार हीअं न हेतिरे में, पैसा वठंदुमि पर अॼु ई न यार हीअं न, कुझु ॾींहंनि खां पोइ रक़म बि हेतिरी ऐं मुद्दो बि हेतिरो, न न ईअं न चए, न बाबा ईअं न। हाणे हिननि जे बहस मुबाहिसे खां पोइ जेका ॻाल्हि तइ थी त हेतिरी रक़म, चलो ठीकु आहे, हिन ॾींहं ते चलो ठीकु आहे। हाणे मुआहिदे खां पोइ जेका ॻाल्हि तइ थी इनखे अहद चइबो आहे अरबीअ जे इस्तिलाह में। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेको माण्हू न इन मुआहिदे खे पूरो करे, बहस मुबाहिसे खां पोइ जॾहिं हुन ॻाल्हि खे तइ कयो अथई, जेको पूरो करे ख़ुदा खां डिॼे ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ न हूंदुसि त पोइ त पूरो ई न कंदो न। ख़ुदा जे ख़ौफ़ खां सवाइ को अमल कोन थींदो आहे।
खुदा जो ख़ौफ़ हुजेसि, अल्लाह से फरमाए तो अहिड़नि माण्हुनि खे त मां पसंदि कंदो आहियां। पोइ अॻिते फरमाई गोया के ॼण त तशरीह कंदे इन्नल्लज़ीना यश्तरून बिअहदिल्लाहि व ईमानिहिम समनन क़लीला। छा हाल हूंदो उन्हनि माण्हुनि जो जेके न अल्लाह तबारक व तआला जे मुआहिदे सां ख़रीद था कनि, व ईमानिहिम ऐं पंहिंजे कूड़नि कसमनि सां ख़रीद था कनि। छा के? समनन क़लीला, थोरी क़ीमत के। माना का को मुआहिदो था कनि, जीअं गुज़िरियल राति में बयानु थियो, कंहिं ॻाल्हि ते बहस मुबाहिसे खां मुआहिदो थियो। हाणे हिन बहस मुबाहिसे करण वक़्तु हिकिड़ो माण्हू का शइ विकिरो करे थो, ॿियो वरी ख़रीद करे थो, चए थो बस शायद हुजनि न, मतां तूं फिरी वञी या मतां मां फिरी वञा। चए थो भला जा लिखत कयूं, अलाए मतां तूं सुभाणे रफड़ो करी ॻाल्हि में या मां सुभाणे बगागो कयां त पोइ चए थो शायद हुजे। क़ुरान भी चवे थो, इस्लाम भी चवे थो, हदीस भी चवे थी मुआहिदो करण वक़्तु या त लिखत कयो या बशाहिद हुजनि। बशाहिद बि हुजनि, लिखत बि हुजनि, पोइ त सफ़ा भलो, सफ़न सफ़ा बेहतरीन ॻाल्हि। पर जेकर ॿिन्हिनि मां का हिकिड़ी हुजे त बि अञा भलो। हाणे ॿियो केरु कोन्हे को, पोइ अल्लाह बाबा अल्लाह खे गवाह बनाए ही मामिलो था कयूं। अक्सर मामलात में ईअं थींदो आहे, अक्सर मामलात में शाहिद बि कोन हूंदा आहिनि, लिखत जे लाइ कागज़ कलम बि न हूंदो आहे, लिखण वारो माण्हू बि न हूंदो आहे। अल्लाह खे गवाह बनाए इहा ॻाल्हि कयूं था, तूं बि न फुरजां, ख़ुदा शाहिद आहे, मां बि न फुरंदुसि। अल्लाह से फरमाए थो जेको अल्लाह जे मुआहिदे सां अल्लाह ताला खे गवाह बनाए थो या वरी को कसम था खणनि, ये प्लाट आहे, हीअ जॻह आहे, हीअ कपिड़ो आहे, हीअ खुर्दो नोश जूं शयूं आहिनि, अन्न अनाज दालियूं चांवर वग़ैरह, अल्लाह जो कसम मूंखे ई एतिरे पिया आहिनि, मूंखे एतिरे पिया आहिनि, ऐं हाणे कूड़, मूंखे एतिरे पिया आहिनि, हाणे कूड़। अल्लाह खे गवाह बनाए उन खां फिरे थो, अल्लाह खे गवाह बनाए मुआहिदो कयो अथई, हिकिड़ी सूरत उन तां फिरे थो। ॿी सूरत कंहिं शइ खे खपाइण जे लाइ कूड़ो कसम थो खणे त जीअं मुंहिंजी सुठे क़ीमत में विकिरो थिए। अल्लाह से फरमाए थो हिननि ॿिन्हिनि शयुनि सां जेको थोरी घणी न क़ीमत वठे थो, पोइ उलाइका ला ख़लाक़ लहुम, अहिड़नि माण्हुनि जे लाइ 5 क़िस्म जूं सज़ाऊं आहिनि असां वटि। पहिरें नंबर ते सज़ा उलाइका ला ख़लाक़ लहुम फिल आख़िरह, इहे उहे माण्हू आहिनि जिन माण्हुनि जे लाइ असां वटि आख़िरत में कोई हिसो कोन्हे। माना भले नेक ऐं परहेज़गार थी करे बचे न, आख़िरत में सो जन्नत जो नेमतुनि जो कोन ॾींदासीं। छो त कूड़ हणी करे वापार करे पंहिंजो पैसो कमाईंदो आहे न, कूड़ा कसम हिकु, ऐं ॿियो मुआहिदो कंदो आहे त अल्लाह खे गवाह बनाईंदो आहे, पोइ वरी जोड़ींदो आहे। मुआहिदो कयईं, बहस मुबाहिसे खां पोइ जंहिं ॻाल्हि खे तइ कयईं, ख़ुदा खे गवाह बनाई, वरी उन तां फिरियो चंद टकनि जे करे, चंद पैसनि जे करे। मुआहिदे तां बि फिरंदो आहे, कसम खां बि, कूड़ो कसम बि खणंदो आहे। अल्लाह से फरमाए थो इन माण्हूअ जो असां वटि आख़िरत में कोई हिसो कोन्हे, हिकिड़ी सज़ा। ॿिए नंबर ते वला युकल्लिमुहुमुल्लाह, उन सां अल्लाह तबारक व तआला ख़ुशीअ वारो ॿोल बि न ॻाल्हाईंदो। ऐं क़ुर पाक जे हिन लफ़्ज़नि वॾो सबक़ ॾिनो। कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ सां मिठो ॿोल ॻाल्हाइबो आहे त माण्हू खे जीते वञिबो आहे, खटी वञिबो आहे, दिलि हुनजी ॼण त जीते वञिबी आहे। पर कॾहिं कॾहिं न पंहिंजो ई हुजे, वेझो अज़ीज़ दोस्त ॻाढ़ो हुजे, भाउ छो न हुजे, पुटु अबो छो न हुजे, रुखो लफ़्ज़ ॻाल्हायोसि त अंदरि साड़े विझंदुसि, रुखो लफ़्ज़ ॻाल्हायोसि त अंदरि सड़ी वेंदुसि, मिठो ॿोल ॻाल्हायोसि त हुन कावड़ियल खे बि परचाए विझंदो। अल्लाह से फरमाए थो ॿिए नंबर ते सज़ा हुन माण्हू जी असां वटि इहा आहे, वला युकल्लिमुहुमुल्लाह, अल्लाह हुन सां मिठो ॿोल बि न ॻाल्हाईंदो। टे नंबर ते वला यंज़ुर इलैहिम यौमल क़ियामह, अल्लाह ताला हुन जे तरफ़ नज़र रहमत बि न फरमाईंदो। मालूम थिए थो त सिर्फ़ ॾिसण बि एॾो वॾो क़ीमती आहे। कंहिं माण्हू ॾे न ईअं घूरे करे रुगो ईअं ॾिसजे कावड़ में गुस्से में, लफ़्ज़ कुझु बि न ॻाल्हाइजेसि, अॻिलो सम्झी वेंदो त अॼु त मूं ते चिड़ियो वेठो हो, अॼु त मूं ते चिड़ियो वेठो हो सफ़ा। पर जेकर न नज़र में ॾिसण में ई चहिरे ते अहिड़ो अंदाज़ रखिजे, मामूली मुस्कुराहट जो, चहिरे ते खिल जो, मुस्कुराहट जो अंदाज़ न हुजेसि, अखियुनि में रुगो नरमी हुजेसि, निमाणाइप हुजेसि, नज़र रुगो हुनजी शफ़क़त भरी हुजे, सिर्फ़ नज़र,
अखियूं तिखियूं न हुजनि से तिरछियूं, नज़र रुगो नरम हुजेसि, निमाणियूं हुजनि से अखियूं। अल्लाह से फरमाए तो यादि रखो इहो फ़र्क़ु दुनिया में सम्झी सघो था न, क़यामत जेॾी इन माण्हूअ जे मथां 3 नंबर ते सज़ा मुंहिंजी इहा हूंदी, उन जे तरफ़ नज़र रहमत बि न कंदुसि। माना हुन ॾे अगरि ॾिसणो बि पियो ॾिसंदासीं बि त कावड़ सां, ॻाल्हाईंदासीं बि न जे ॻाल्हायोसीं त कावड़ सां, ॾिसंदासीं बि न जे ॾिठोसीं त बि कावड़ सां। 4 नंबर ते फरमायूं वला युज़क्कीम, दुनिया जे अंदरि इंसान मुस्लमान केॾो बि ॾोही थी करे ईंदो आहे न, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह तबारक व तआला उन बाने खे जहन्नम जे अंदरि गुनाहनि ग़लतियुनि जे करे विझंदो, इन जे करे त उन जूं ग़लतियूं कोताहियूं धोई साफ़ पाक करे तव्हां त जन्नत में वञण जे क़ाबिल बणिजे। मुस्लमान बिला आख़िर जहन्नम मां निकिरंदो, जन्नत में वेंदो। इन जो ख़ुलासो इन हदीस पाक जो इहो आहे त इंसान में गुनाहनि जी मेर हूंदी आहे, कट हूंदी आहे, नफ़रत नऊसत कावड़ पराव माल फबायल ॾेतियूं लेतियूं घणी कट ज़ंग हूंदी अथसि इन मेर ऐं दिलि वारे कपिड़े ते। अल्लाह ताला हुनखे जहन्नम में उछलाए करे हुनखे घोबाटा ॾेई करे, जीअं न दुनिया में जेतिरो कपिड़ो वधीक मेरो हूंदो आहे उनखे ओतिरो वधीक सचणो पवंदो आहे। को कपिड़ो त हल्की फुल्की चटक सां मेट सां साफ़ थी वेंदो आहे, को कपिड़ो त अहिड़ो हूंदो आहे जंहिंखे बुर्श हणणो पवंदो आहे, को कपिड़ो त अहिड़ो हूंदो आहे जंहिंखे घर जूं ज़ाइफ़ूं सोटीअ सां सटींदियूं आहिनि, धोबी उनखे वठी करे पत्थर ते ज़ोर सां हणंदा आहिनि, सटींदा आहिनि। तब कुझु कपिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे मशीन घोबाटा ॾींदी आहे, पोइ उहो कपिड़ो पाइण जे क़ाबिल थींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो तव्हांजे अंदरि बि गुनाह केतिरा ई क़िस्मी क़िस्मी गुनाह आहिनि। कुझु अहिड़ा हूंदा जिनखे हल्की फुल्की जहन्नम जी बाहि जी चटक ॾेई करे मां साफ़ कंदुसि, पाक कंदुसि, पोइ जन्नत वेंदा। कुझु अहिड़ा हूंदा जंहिंखे ज़ंजीरनि ऐं लोहनि में, लोह जे ज़ंजीरनि में जकड़े करे चङी तरह हुनखे कुझु ॾंभ ॾियणा पवंदा, पोइ जीअं खटको ऐं मसालो हणी करे कपिड़नि खे धोए जे दागनि खे उन जा दाग गुनाहनि जे ज़ंग वारा कट वारा कुझु ईअं लाहिणा पवंदा। कुझु अहिड़ा बि हूंदा जिनखे चङी तरह सोटीअ सां सचणो पवंदो, न त विछूं बि ॾंगींदसि थोरे वक़्त जे लाइ। मलाइक बि जहन्नम जा हूंदसि जेके गुर्ज़ खणी करे ईअं सटका ॾींदसि 2-3, जीअं न चोर खे थाणे जे अंदरि सचू पिचर सां कोड़ी चमड़े वारे लकुण सां कुटींदा आहिनि कैदीअ खे, अल्लाह जी फरमाए थो सटको ॾींदुसि। कुझु अहिड़ा बि हूंदा बिला आख़िर इहे सटका कुटका हिन जे करे ॾींदुसि जीअं इहे पाक थियनि, साफ़ सुथरा थियनि, हूंदा मुस्लमान न, इन जे करे पोइ उन्हनि खे पाक साफ़ बनाए पोइ आख़िर जन्नत में आणींदुसि। हिते लफ़्ज़ फरमाई वला युज़क्कीम, अहिड़ो माण्हू जेको अल्लाह खे गवाह बनाए वरी फिरे थो, कूड़ो कसम खणी करे क़ीमत वठे थो, इन माण्हूअ जे लाइ 4 नंबर ते सज़ा इहा आहे त हुनखे गुनाहनि खां पाक ई न कंदुसि। माना जहन्नम जी बाहि हुनखे पई साड़ींदी, पई साड़ींदी, पई साड़ींदी, मेरे लहंदसी कोन कट जो पाक ते वरी जन्नत में अचे, पोइ सड़ंदो ला महदूद। अल्लाह ताला जे इल्म में उहा मुद्दत केतिरे वक़्त ताईं हुनखे साड़ींदो अचे तो पाक ई न कंदुसि। वलहुम अज़ाबुन अलीम, 5 नंबर ते फरमायो हुन जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ॾिसो गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे इन इहा बुराईअ वारी बुरी ख़सलत खे बयानु कयो त परायो हक़ खाइण खे जुर्म नथा सम्झनि, ऐं इल्ज़ाम कूड़ो त तौरात में लिखियलु आहे, न तौरात में ॻाल्हि लिखियलु कान्हे का। वरी हाणे अल्लाह ताला इहा ॻाल्हि शिदत सां कड़क लफ़्ज़नि सां बयानु कई त जेको परायो हक़ खाईंदो हुनखे 5 क़िस्मनि जी सज़ा ॾींदुसि। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां असांजे लाइ सबक़ आहिनि। जेकॾहिं तव्हां असां क़ुर पाक जे इन तालीम मां नथा सिखूं, सचपच पंहिंजो अंदरि नथा संवारियूं, त पोइ हिन दुनिया में इंसान वक़्तु गुज़ारे त वेंदो आहे, ॾुखियो या सुखियो, ॾुखियो या सुखियो, सण बीमानीअ सां या अणबीअ सां वक़्तु गुज़री त वेंदो आहे, पर पछाड़ी जॾहिं इंसान जी थिए थी न हिन दुनिया जे हयातीअ में ई परायो हक़ जंहिंजो खाधल आहे, सचपच बुज़ुर्गनि लिखिया किताब लिखिया आहिनि, माली हुकूक माण्हुनि जा, इंसाननि जा रहियल उन्हनि माण्हुनि जी पछाड़ी कीअं थींदी, उन ते किताब लिखियल आहिनि, हज़ारों वाक़ियात भरियल आहिनि। जे उहे वाक़िया बयानु कयां त टाइम खपे। नतीजो इहो आहे दुनिया जे ज़िंदगीअ में उन्हनि माण्हुनि जी पछाड़ी ॾाढी ख़राब थी जेके परायो हक़ खाई विया आराम सां ऐं उनखे वापसि करण में कंहिं बि क़िस्म जो फ़िक्र न रखियूं। अल्लाह ताला त फरमाए थो इहे सज़ाऊं सभु आख़िरत में ॾींदुसि, दुनिया में बि उन्हनि माण्हुनि जी पछाड़ी ख़राब थी आहे।
हाणे ज़ाहिरी आयतुनि जे मथां नज़र रखीसीं त ख़ुलासो इहो निकितो। अल्लाह ताला फरमाए थो जेको मुआहिदो करे पाड़े ख़ुदा जो ख़ौफ़ रखे इनखे त मुत्तक़ी सॾींदो आहियां मां, इन सां मां मुहबत कंदो आहियां, पहिरियां ॿुधाए छॾियईं। पर जेको वाइदनि खे टोड़ींदो, कूड़ा क़सम खणंदो, 5 क़िस्म जो सज़ाऊं ॾींदोमांसि। इहो ख़ुलासो आयत जे अंदरि बयानु थी वियो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे ही आयतूं नाज़िल छो थियूं हुयूं? अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु कंहिं निशाने ते रखी करे हीअ आयतूं नाज़िल फरमायूं। बुज़ुर्गनि लिखियो आहे, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त यहूदियुनि जाॾो तौरात बि हो, उन तौरात जे अंदरि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजूं सिफ़तूं मौजूद हुयूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो ख़ानदान, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो नालो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो चहिरो, जिस्म, जिस्मानी सभु निशानियूं सिफ़तूं औसाफ़ मौजूद हुयूं। हाणे जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अल्लाह ताला पैदा फरमायो, हिननि पंहिंजे अखियुनि सां उहे निशानियूं हुज़ूर जन में ॾिठियूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ बि तौरात खे चिटो करे माण्हुनि जाॾो न रखियऊं, बल्कि उहे आयतूं ई हज़फ़ करे छॾियऊं। हालांकि तौरात में यहूद जे उलमा खां अल्लाह तबारक व तआला ॼण त इहो वचन वरितो त आख़िरी ज़मान पैगंबर अचे त उनजी ताबेदारी कजो। साईं कीअं सम्झूं उनखे? आख़िरी पैगंबर कहिड़ो आहे? उन जूं सिफ़तूं निशानियूं ॿुधायूं वयूं। इन्हनि निशानियुनि सां भेटिजो, पोइ इहे निशानियूं तव्हांखे मिलनि त मञे वठिजो, बिना देर मञे वठिजो त आख़िरी पैगंबर आहे। इहे निशानियूं ॾिसिजो, परखिजो, पोइ देर न कजो। हाणे जॾहिं हुननि निशानियूं उहे ॾिठियूं, मुआहिदो ॼण अल्लाह ताला सां थियलो न, तौरात जो पढ़ियऊं, वक़्त जा उलमा जो थिया, यहूद में उलमा जो थिया, त ॼण अल्लाह ताला सां मुआहिदो कयूं न। हा, तौरात पढ़ियो अथसीं, वाइदो आहे इहो, आख़िरी पैगंबर आयो त हुन ते ईमान आणींदासीं। पर जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, हुननि ॾिठो, निशानियूं ॾिठियूं, परखे विया, तौरात मां उहे आयतूं ई हज़फ़ करे छॾियनि। अल्लाह ताला ॼण त फरमायो इन्नल लज़ीन यश्तरून बिअहदिल्लाह, ओ जेके अल्लाह सां मुआहिदो करे पोइ थोरी क़ीमत ते उन मुआहिदे खे हज़फ़ था कनि। इहा क़ीमत कहिड़ी आहे? क़ीमत छाखे चइबो आहे? तव्हां गुज़िरियल राति में ॿुधो त उन्हनि खे चयो वियो यहूद जे उलमा खे, जॾहिं तव्हां भाई तौरात में पढ़ियो बि आहे ऐं उहे ॻाल्हियूं ॾिठियूं बि आहिनि, पोइ मञो छो कोन था? जवाब इहो ॾिनो जेकॾहिं मञींदासीं त पोइ रूम ऐं शाम जे ऐं केसर ऐं किसरा जे बादशाहनि खां असांखे तहाइफ़ मिलंदा आहिनि, तोहफ़ा। असांखे मज़हबी पेशवा रहबर रहनुमा मञींदा आहिनि, वॾी इज़त ऐं इकराम कंदा आहिनि, माण्हू असांखे वॾी इज़त जे निगाहनि सां ॾिसंदा आहिनि, इकराम कंदा आहिनि असांजो। जेकॾहिं असां पाण ई जेकॾहिं हाणे कलमो पढ़ी मुस्लमान थी वञूं त पोइ असां वारी इज़त वई सॼी इज़त अरब कबीले में, कुरैश कबीले में हली वेंदी। अॻई नबी उन्हनि मां चूंडियो आहे, इज़त हुन कबीले में वई, असांखां छिनी करे वरी किताब बि हुन पैगंबर जे मथां नाज़िल थियो आहे, इहे सभु सिफ़तूं होॾे में असां रहिजी वियासीं, वरी न मुस्लमान थींदासीं त भड़ वेंदी हली असांजी। तंहिं करे इहे तहाइफ़, तोहफ़ा, क़ीमत पंहिंजी ख़िदमतूं पंहिंजी बरक़रार रखण जे लाइ, बचाइण जे लाइ असां ईमान कोन था आणियूं। अल्लाह जी फरमाई आहे थोरी क़ीमत दुनिया जी, इनखे मज़े नज़र रखी करे तव्हां अल्लाह सां कयल मुआहिदा तोड़े छॾिया। इहा थोरी क़ीमत तव्हांखे नज़र आई। ऐं वरी कूड़ो कसम केरु खणंदो? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त यहूदियुनि जो हिकिड़ो शख़्स हो जेको बाज़ार में अची करे शयूं खपाईंदो, पोइ कूड़ो कसम खणंदो, चवंदो अल्लाह जो कसम आहे हीअ शइ मूंखे एतिरे मिली आहे, हालांकि उन क़ीमत जी न हूंदी हुई। उन खां टीण चवण ॿुधाए करे पोइ उहा कसम खणी करे उहा रक़म मुस्लमान खां वठंदो। मक़सदु इहो हुओसि त कंहिं न कंहिं तरह सां मुस्लमान खे नुक़सानु थिए। अॼु साॻी सूरत हाल आहे यहूदियुनि सां जेको वापारु थिए थो, उहे असां सां उहा हालत कनि था। त क़ुर पाक जी आयतुनि मां इहो सबक़ मिले थो त इहे सिफ़तूं यहूदियुनि जूं आहिनि। अल्लाह खे हाज़िर नाज़िर ॼाणाए करे मुआहिदो करणु, पोइ फिरी वञणु, कूड़ो कसम खणी करे वापारु करे क़ीमत वधीक वठणु, इहे यहूदियुनि जूं सिफ़तूं आहिनि। तव्हां में न हुजनि, पर ॿुधो मतां जेकॾहिं न शैतान तव्हांखे इहा ॻाल्हि करे त इहे सिफ़तूं त यहूदियुनि जूं, त पोइ सज़ा बि यहूदियुनि जे लाइ आहे। तंहिंजे करे हिते चिटनि लफ़्ज़नि में फरमाईं जेको बि ईअं कंदो, यहूदी हुजे या ग़ैर यहूदी हुजे, जेको ईअं कंदो हुनखे 5 सज़ाऊं ॾींदुसि। दुनिया जे अंदरि न जंहिं माण्हूअ सां थोरी घणी बि चाहत हूंदी आहे, थोरी बि अलैक सलैक हूंदी आहे, दुआ सलाम हूंदो आहे, उनजो ख़ाली रुगो परे खां मुस्कुराए ॾिसण बि वणंदो आहे। चवंदो त अॼु
अॼु मुंहिंजी हुन सां दुआ सलाम थी, मुलाक़ात थी, पर जेकॾहिं न कुझु बि न करे, दुआ सलाम असांजी हुन सां आहे, दोस्ती आहे थोरी घणी कहिड़ी बि, पर नज़र अंदाज़ करे ॾिसे बि न, ईअं परे खां ईअं ॾिठईं त आयो आहे, न ॾिसे न मुस्कुराए न सलाम करे ईअं हलियो वञे, त बि अंदर में खुखंदो आहे त यार अॼु वरी हले छो, मूड ख़राबु हले छा, न ॾिठईं न सलाम कयईं न मुस्कुरायईं न छा, अॼु हले छा, उनजो ख़ाली नज़र अंदाज़ करणो ई असांखे खुखे थो। अल्लाह से फरमायो क़यामत जे ॾींहुं मां ॾिसंदुसि न उन्हनि माण्हुनि ॾे जंहिं वक़्तु अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खां सवाइ दुनिया जे इंसाननि जो कोई सहारो, कोई मददगार, कोई वली कोन हूंदो। फरमाई त कलाम त न कंदुसि पर ॾिसंदुसि बि न। उन वक़्तु इंसान खे जेतिरी तड़प पैदा थींदी न, ज़िल्लत ऐं रुसवाई ॾिसणी पवंदी, उहा रुसवाई हिन दुनिया जे अंदरि इंसान हुन जो अंदाज़ो नथो करे सघे। जंहिं माण्हूअ सां बेइंतिहा मोहबत हुजे ऐं उहो माण्हू ॻाल्हाइणु छॾे वञे, ॾिसणु छॾे वञे, पोइ उन आशिक़ जी तड़प ॾिसो, तड़पण ॾिसो, सूर में हुनजो इन इश्क में, इन मोहबत में पंहिंजे महबूब खां सवाइ हिन जो जीअण ॾिसो त कीअं जंजाल लॻो पियो आहे। अल्लाह से फरमाए थो उन वक़्तु कोई सहारो न हूंदो तव्हांजो मूंखां सवाइ, मां ई तव्हां सां न ॻाल्हाईंदुसि। उन वक़्तु बंदे जो जेको तड़पण हूंदो, ख़ुदा जे नुसरत ऐं मदद, ख़ुदा जे तरफ़ खां नज़र रहमत खां सवाइ जेको जीअणो हूंदो, उन वक़्तु घड़ियूं गुज़रंदियूं वॾे अज़ाब में हूंदियूं। तंहिंजे करे ही दुनिया जूं कैफ़ियतूं मदे नज़र रखी करे जंहिं माण्हू पंहिंजो पाण खे बचायो, इन सज़ाउनि खे मदे नज़र रखी करे जंहिं माण्हू पाण खे बचायो, ये वायदा पाड़िया। अल्लाह से फरमाए थो फ़इन्नल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन, पोइ इनखे मां मुत्तक़ी थो मञियां, इनखे मां इन सां मोहबत कंदो आहियां, इनखे पसंदि कंदो आहियां। अल्लाह पाक तव्हां असांखे बि अहिड़नि पसंदीदा बाननि मां बनाए, तमामु तरह इन्हनि सज़ाउनि ऐं ग़लतियुनि खां बचाए, जो अल्लाह पाक तव्हां असांजे मथां एॾी कावड़ ऐं गज़ब करे जो नज़र रहमत बि न थिए, बख़्शिश बि न थिए, गुनाहनि खां धोपिजी पाकाई बि न मिले, जन्नत त परे रहियो, जन्नत जो हिसो त न थियो, गुनाहनि खां पाकाई न मिले, वरी अज़ाब मथां अज़ाब हुजे, सज़ा मथां सज़ा हुजे। अल्लाह पाक अहिड़े माण्हू किने चण खां अल्लाह से तव्हां असांखे बचाए। अल्लाह पाक क़ुरान पाक जे आयतुनि जे ॿुधण खां पोइ सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।